हिक भेरे जी ॻाल्हि आहे त बनारस जे बादशाह वटि हिकु माली हूंदो हुयो जेको संदसि बाग़ जी संभाल कंदो हुयो। कॾहिं कॾहिं बरसा वारे जंग मंझा जानवर इते चरण ईंदा हुआ। माली बादशाह वटि उन जानवरनि जी शिकायत कई, जंहिं ते हिन चयो, जॾहिं हाणे तोखे को ओपरो जानवर ॾिसी त मूंखे ॿुधाइजांइ। हिकु ॼाणे माली हिकु ओपरे क़िस्म जे हिरण खे बाग़ जे पर उन कुंड ते चढ़ंदे ॾिठो। जॾहिं हिरण माण्हू खे ॾिठो त हू वाह वांगे वठी भॻो। उन जे कारण ई उन्हनि खे वाह हिरण सॾियो वञे थो। इहे हिकु अणाटी नस्ल जा ऐं तमामु घणा टहाड़ आहिनि। इहे माण्हू खे ॾिसींदे इहे हिकु साइड ॾिनी वञनि था। माली अची बादशाह खे वाह हिरण बाबति ॿुधायो। बादशाह खे पुछियो त छा तूं हिन हिरण खे पकिड़े सघीं थो? माली वराणी, मुंहिंजा साईं, जेकॾहिं तव्हां मूंखे कुझु माखी ॾींदव त मां हुनखे माड़े में अंदरि बाणे सघां थो। सो बादशाह हुकुम कयो त माली जेतिरी बि माखी घुरे हिनखे ॾिनी वञे। बादशाह जे बाग़ में मिठल गुलनि ऐं मेवनि खाइण जो ॾाढो शौक़ीन हुयो। माली होरे होरे करे हिन खे पाण गाह ऐं माखी ॾेखारींदो रहंदो हुयो त जीअं हिन जो डपु घटिजणु लॻे। तंहिंखां पोइ माली उन जी गाह ते माखी जो टीहो ॾींदो हुयो, जिते उहो वाह हिरण खणी बांगी अची चढ़ंदो हुयो। त वाह हिरण उन माखी गाह जो हेराक थी वियो। त दिलि में उन माखी ऐं गाह जी आदत वधंदी वई। हाणे इहा आदत खेसि ॼाणे बाग़ में आणणु लॻी। थोरे ई वक़्त में हू रुॻो उहो माखी गाह ई खाइणु लॻो। होरे होरे माली हिरण जे वेझो थियणु लॻो। पहिरियां संदसि वेझे अचण ते वाह हिरण भॼी वेंदो हुयो, पर पोइ हिन जो भउ भॼी पियो ऐं जीअं जीअं माली सास दोस्तानो थींदो वियो त नेठि वाह हिरण हथ में जलियल गाह बि खाइणु लॻो। माली कुझु वक़्त ताईं साॻियो उहो कमु कंदो रहियो त जीअं वाह हिरण जो पाण ते पको भरोसो थी वञे। उन ई वारे माली बाग़ जे पर उन कुंड खां वठी माड़ी ताईं ॿिनि पासनि खां परदनि जे ओट ॾींदे ॾींदे हिकु मोकिरो दग तयारु करे वरितो। परदनि जे विच वारे मोकिरे दग मुंहिंजा वाह हिरण खे को माण्हू टाहे नथो सघे। माली पाण सां गॾु हिकु गाह जो ॻूड़ ऐं माखी जो कुलो खणी हलंदो हुयो। हिरण जॾहिं बि पधिरो थींदो हुयो त हू खेसि उन दग ते आणे हिन खे गाह खाराईंदो हुयो। होरे होरे हू वाह हिरण खे दग ते अॻिते करे खाराइणु लॻो तां जो हिकु ॼाणो हिन हिरण खे माड़ जे अंदरि आणे पुॼायो। हिरण हिकु वारे माड़ में अंदरि पहुतो त पहिरेदारनि पोयां खणी माड़ी जो दर बंदि कयो ऐं हिरण माड़ी में फासी पई। दरबार जे माण्हुनि खे ॾिसींदे हिरण खे उमालक अची डपु वरायो ऐं हू हेॾां होॾां भॼण ऐं चरियुनि वांगुरु निकिरण जो दग ॻोल्हींदो रहियो। बादशाह हेठि लही आयो ऐं भउ में वरतल हिरण खे अची ॾिठो। हिन चयो, छा त ही वाह हिरण आहे? हीअ कीअं अहिड़े सवाद में अची सोघो थियो आहे? वाह हिरण हिकु अहिड़ो जानवर आहे जेको कंहिं जाइ ते माण्हूअ खे ॾिसी त 7 ॾींहंनि ताईं इते न ईंदो आहे, पर जेकॾहिं हू कंहिं ख़ासि जाइ खां डिॼी वञे त सॼी ॼमार ते मोटी न ईंदो। पर ॾिसो त सही, अहिड़ो टहाड़ जानवर खे बि कंहिं मिठे सवाद जे आदत में आणे फसाए सघिजे थो। तंहिंखां पोइ उन खे
लुभाए विच शहर ऐं पाण माड़ी जे अंदरि बि आणे सघिजे थो। पर ॾिसो त सही, रुॻो हिकु मिठे स्वाद सां चाहत रखण बि केतिरी न ख़तरनाक आहे। या खणी को ॿियो न चस्को ई छो न हुजे, सो मुंहिंजे माली अहिड़े लॼारी ऐं टहार जानवर खे बि फसाए विधो आहे। हिन गोदाम वाह हिरण खे को नुक़सान न ॾियण जे इरादे बादशाह खेसि ॿेले में आज़ादु कराए छॾियो। उहो हिरण वरी कॾहिं शाही बाग़ ॾांहुं न मोटियो ऐं न ई वरी हिन माखी गाह जी असुलु सवाद खे कॾहिं न विसारियो।